नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त मखदूम बिलावल भरसां बेहस वहशी शिकारियुनि पारां गैर क़ानूनी तौर नायाब हरण जो शिकार कयो आहे। शिकार कयल हरण जे पेट मां ज़िंदा बचो निकितो आहे। वॾे तादाद में माण्हू गॾु थी विया आहिनि। सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी वई है। बोला ना मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।